العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وصحبه أجمعين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दिल जी गिराम सा बुलंद आवाज़ से सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी वअला आलिहि वसहबिहि वअहलि बैति वबारिक वसल्लम वसल्ल कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वसहबिहि वअहलि बैतिहिम वज़ुर्रिय्यतिहिम अजमईन. अजीज़ान गिरामी बरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन है, मौजूद सामीन, तमाम समूरे जा समूरा खुश नसीब आयो जो अल्लाह से अलाए काथों काथों ताके चूंडी पांजे कुरान अज़ीम वारी महफिल मजलिस में विहारियो अल्लाह ताला खोंदो आहे त अल्लाह ताला तां सां समूरन जी हाज़री मंज़ूर मक़बूल फरमाए. मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा दोस्तो ऐं मुंहिंजा भाइरो, ही मुहर्रमुल हराम जो महीनो हली चली रहियो आहे. जंहिं महीने जे अंदर घणा ई वाक़िया रूनुमा थिया आहिनि. पर वॾे मां वॾो वाक़ियो हज़रत इमाम हुसैन जी शहादत वारो थियो आहे. जंहिं वाक़े जे करे हिन मुहर्रम शरीफ वारे महीने जे अंदर हर मुसलमान गमगीन नजर ईंदो आहे. हर मुसलमान खे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो
गम 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 ऐं दिल जो दर्द 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 हिन महीने जे अंदर वरी ताज़ो थी पवंदो आहे। अल्लाह जाने दो मां पहिरीं मुहर्रम खां वठी केतिरा ई जलसा कया पर जंहिं जलसे में भी हज़रत इमाम हुसैन जो ज़िक्र कयो पियो वञे, करबला जो मैदान पियो बयान कयो वञे त का खेड़ी नज़र नथी अचे जो ॻोढ़नि को ख़ाली हुजे। हर मोमिन मुसलमान जे दिल में गम, पर किन दोस्तन वरी असांजा गम मल्हाइण जो वरी तरीक़ो ई अलॻि कयो। जेको जायज़ ई नाहे, जंहिं गम मल्हाइण जी शरीयत में मोकल ई नाहे, जेको गम हज़रत इमाम हुसैन मल्हायो आहे, जेको गम हज़रत इमाम हसन कयो आहे, जंहिं तरीक़े सां असांजा दोस्त गम मल्हाए रहिया आहिनि, अल्लाह जाने तो इन नमूने सां हज़रत अली साईं बि गम न मल्हायो आहे। पर जंहिंजे सदके अल्लाह साईं जान जोड़ियो, जंहिंजे सदके अल्लाह साईं दुनिया वारो ए सारो चरखो चलायो, जेको लोलाक जो मालिक आहे, जंहिं साईं जा असां तां ग़ुलाम, जंहिं साईं खे अल्लाह साईं रूबरू पंहिंजे मेराज जे लाइ, पंहिंजे ज़ियारत जे लाइ, पंहिंजे दीदार जे लाइ अर्श ते घुरायो। अल्लाह जाने तो उन साईं भी अहिड़े नमूने सां कॾहिं भी गम मल्हायो ई नाहे। महिरबानी करे पाण संभालियो ऐं उन्हनि यारनि ताईं पैगाम पहुचायो। उहे बि असांखे प्यारा आहिनि, उहे बि कलमो पिया भरनि, उहे बि मुस्लमान आहिनि। उन्हनि खे सम्झायो त इहो गम मल्हाइण जो तरीक़ो जेको तव्हां इख्तियार कयो आहे इहो शरीयत जे ख़िलाफ़ आहे। तव्हां त उन्हनि खे का ॻाल्हि सम्झ में अची वञे, सही माना में क़ुर अज़ीम जे मुताबिक़ गम मल्हाइनि, नबी साईं जे तौर तरीक़े मुताबिक़ गम मल्हाइनि, अहल बैत ऐं असहाबनि जे मुताबिक़ गम मल्हाइनि त अल्लाह उन्हनि जा बेड़ा ई पाए। कॾहिं भी नबी साईं ने इहो गम मातम जे सूरत में न मल्हायो आहे। ॾाढा नबी साईं खे ॾुख आया, ॾाढियूं साईं खे तकलीफ़ आयूं। वॾी तकलीफ़ आई उन टाइम ते नबी साईं खे जाॾे चाचे अमीर हमज़े खे साईं ॾिठो पिए त 11 टुकर लॻा पिया, बां उॾिया, अल्लाह अकबर कबीरा, चपन जी चोटियूं वठियूं पयूं, ज़ुबान कपियल हुई, सीनो में वार को चाक चलो, पेट मुबारक हज़रत चाचा अमीर हमज़े जे आंडा ऐं गुंडा निकता पिया, गुर्दा निकता पिया, दिल निकती पई।
दादा नबी साईं ने टाइम ते दुखारा थी पिया अखिन में पानी वे पियो चाचे साईं जे मथों बीठा आहिनि साहब फरमाइंदा हुआ अमुक या रसूल अल्लाह साईं तां जो चाचो आ नथा सुञाणियो छा पाण साईं ने फरमायो मां सुञातो आ पर मुंहिंजे चाचे सां वॾो ज़ुल्म कयो अथऊं ज़ालिमनि जो चाचे खे शहीद न कयो अथऊं पर इज़ाव ॾेई वरी चाचे खे इज़ाव ॾिना अथऊं दर्द ॾेई वरी चाचे खे दर्द ॾिना अथऊं तकलीफ़ ॾेई वरी मुंहिंजे चाचे खे तकलीफ़ ॾिनी अथऊं जो मां चाचे खे ॾिसी पंहिंजे अखियुनि जो पाणी ढले न सघियो इन टाइम ते साहबिन जो सही पाण छा थे एडो ज़ालिमन ज़ुल्म कयो आ तो मातम जी इजाज़त ॾियो मरसियन जी इजाज़त ॾियो कसीदन ऐं रुबाइन जी इजाज़त ॾियो हेडो ज़ुल्म एडो ज़ुल्म कंहिंसां थियो ई न हूंदो जेॾो तव्हां जे चाचे सां ज़ुल्म कयो आहे मुंहिंजे प्यारे साईं मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं फरमायो त सवाइ सब्र जे असांखे ॿियो कुझु करणो ई न सवाइ सब्र जे ॿियो कुझु करणो ई न कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमाया अल्लज़ी असाबतुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अने आस्तिदा के सुभान अल्लाह एड़े टाइम ते साईं फरमायो ओ मुझा गुलाम ओ मुझा आशिक ओ मुझा पतंग बराबर मुझे चाचे साईं सां वॾो ज़ुल्म कयो पर अल्लाह साईं असांखे सब्र जे लाइ तलकीन फरमाई आहे इज़ा असाबतुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाहु अकबर एड़े टाइम ते भी नबी साईं सवाइ अखियुनि जे पाणी वाइण जे ॿियो साईं को बि गम मल्हाइण जो तरीक़ो न ज़ाहिर फरमायो वॾा साईं खे इज़ा वॾियूं वॾियूं तकलीफ़ां और साहबा फरमाइंदा सारी जिंदगी नबी साईं के असा के गम जे टेम ते के तकलीफ जे टेम ते के इज़ाव जे टेम ते साईं के असा रणियों कंदे दाऊं कंदे चीखा कंदे न छो असा इन टेम ते भी साईं ते नजर कंदा अल्लाह जाने तो साहबा फरमाइंदा साईं सब्र में हुंदा एतरो गम साईं के जरूर असा निज़दा जो साईं जे अखियुनि में पाणी वहंदो बाकी साईं कदें भी गम जे टेम ते रणियों न क्यों दाऊं न क्यों चीखा न क्यों नबी साईं सब्र जो मुज़ाहिरो कंदा इज़ा असाबतुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कदें भी नबी साईं दान कई चीख न कई रड़ न क्यों मातम तो पंहिंजी जाइ दे सीनू कुटण तो पंहिंजी जाइ दे पाण के चाकू हणण तो पंहिंजी जाइ दे पर साईं सॼी जिंदगी में साहबा फरमाईंदा साईं जे रोअण जो आवाज़ बि असां न ॿुधोसीं कदें भी गम जे टेम ते साईं दान कई चीख न सब्र न घुराए हिकिड़ो फर्ज़ंद हली वियो साईं जे अखियुनि में पाणी वई
ओ बियो पुट प्यारो थियो त्यों हाणे चौथुआ ओ जो मारो हजरत इब्राहिम जो आखिरी फरजंदा साईं जे हथन मुबारक दे मौजूदा ने पोया बसावत हिरकी याद इब्राहिम के हाने दम परवाज थियण वारो नबी साईं पांजे शहजादे जी हालत ॾिठी इन वक्त में साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो साईं तां असां के झलींदा जो पाण पिया अखियुनि मां पाणी आ रहियो पाण प्यारो पाण साईं फरमायो मां त जलींदो आहियां वारन पटन खां मां त जलींदो आहियां गिरेबान फाण खां मां त जलींदो आहियां रड़ने दावन करण खां बाक़ी प्यार जे करे मोहब्बत जे करे अखियुनि दे वस किथां पियो हले अखियुनि मां बेइख्तियार पाणी वही पवंदो आहे इन शेख मां काथे तव्हांखे झलियो आहे पानी वही वेंदो अखियुनि मां हे मुंहिंजो प्यारो पुटु आहे हज़रत इब्राहिम हे मां जो ॾाढो प्यारे मां प्यारो पुटु आखिरी और इब्राहिम में मालाए गेरियों में ना रखियो तो वडो थींदो मां पाण कुरान अज़ीम जो अखर अखर पढ़ाईंदो सांस यो वडो थींदो मां पाण इन जी दस्तार फजीलत कंदो यो वडो थींदो तो मां इन जी शादी कराईंदो साईं फरमायो मालाए गेरियों में ना रखियो पर जे इब्राहिम जी जुदाई मां मिठे मोहम्मद करीम जो जी झोरे विधो तेजे करे अखियुनि मां पाणी दोए बाक़ी माला जी रज़ा ते राज़ी आहियां जे अल्लाह इब्राहिम के घुराइण में राज़ी आहे त मां मिठड़ो मोहम्मद करीम भी अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां अज़ीज़ो संभालियो असां उन्हनि ते कहिड़ा वेठा ॻाल्हियूं पिया कयूं त हो पिया मातम करनि असांजी हालत बि ज़बून लॻी पई आहे असांजे घर में को मसइलो थो थिए या फौतगी थी थे या बीमारी थी थे तो हर को आपे को निकरी तो वने हाउ करन गालायो न था और तू तो पांजी जाए दे पर मर्दन जी भी दां सजो मुल्क दो बुदे नबी सही फरमायो जेको ये करे तो दुखे टेम ते मथे में मिट्टी या वार पटे तो या गिरेबान फाड़े या रणियो दाऊ के साईं फरमायो असा मोई ना क्या करणो आहे सब्र को सवाइ चारो ही ना कुरान अज़ीम में अल्लाह सही फरमाए वाला सुरल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात वतवासौ बिल हक़्क़ि वतवासौ बिस्सब्र अल्लाह से बाण कसम खयो फरमाए मुझे कसम आटे पारिये जे वक्त जो फरमाए तो सारा जा सारा इंसान खसारे में तबाही में पर अल्लाह फरमाए जन जानन में ही वसोजन आज के जान ही बाण में निशानियों पैदा करने ही बाण में वसों पैदा कर अल्लाह फरमाए इत्ते भी आबाद होता आखिरत में भी मां सद करे रूबरू पंहिंजी ज़ियारत नसीब फरमाईंदो केड़ियों वसों अल्लाह फरमाए इल्लल्लज़ीना आमनू
जिन ईमान आंदो अॻिते फरमायो वामिलु सालिहात ऐं बाण में नमाज पैदा क्यों बाण में ज़कात पैदा क्यों बाण में रमजान शरीफ जा रोज़ा ऐं हज ऐं उमरा पैदा क्यों अॻिते अल्लाह फरमायो वतवासौ बिल हक़ हिक ॿिए खे नसीहत सच जी क्यों हिक ॿिए खे रोकियो गुनाहन खां हिक ॿिए खे नेकिन जे लाइ तलकीन क्यों अर्ज़ क्यों मरूज़ क्यों मिनथूं कयूं अल्लाह ने फरमायो वतवासौ बिस्सब्र ऐं पाण में सब्र पैदा क्यों हिक ॿिए खे सब्र जी तलकीन क्यों अल्लाह फरमायो जंहिंमें इहे वसूं पैदा थी पियूं वो दुनिया में भी आबाद आखिरत में भी आबाद अजीजो संभालियो पाण काथों या धकनाण जी इजाज़त आहे कंहिं ॾिनी आहे नबी साईं फरमायो तेरे न्यारो हीअं पाण खे कीअं छड़ी जीर ॾिनो ॼाणियूं आहिनि हरू भरू त क़यामत जे ॾियारे अल्लाह उन खां बि पुछा कंदो त इहो जिस्म इहा जान तुंहिंजी न हुई मां रब अता कयो मां तोखे कंहिं हक़ ॾिनो इहो पंहिंजे जिस्म खे तूं जीर ॾई आहीं क़यामत जे ॾियारे नबी साईं फरमायो त जीर ॾियण वारो बि अल्लाह जी कोरट में टंगियो पियो अल्लाह फरमाए तोखे कंहिं हक़ ॾिनो इहो तूं जिस्म खे चीर ॾिना जीर ॾई आहीं ईज़ा ॾिनई पंहिंजे जिस्म खे जाइज़ महिरबानी करे संभालियो गम मल्हायो त शरीयत जे हुदूद में मल्हायो भले इमामनि जो गम हुजे भले वो साहबा जो गम हुजे भले मिट माइट जो गम हुजे भले अजीज़ो कारब जो गम हुजे महिरबानी करे हुदूद शरीयत जे में गम मल्हाईंदा वेंदो दुनिया में भी बेड़ा पार त आखिरत में भी इज्जत नसीब हज़रत अली साईं फरमायो त गम जे टेम ते जेको माण्हू रड़ियूं पियो करे दाऊं पियो करे चीखा पियो करे साईं जन फरमायो उनखे वरंदो त कुझु ई कान पर साईं जन हज़रत अली साईं फरमायो हा तूं पंहिंजी हड़ तो विञाए सारी ज़िंदगी जूं नेकियूं हिक ई धक में पंहिंजो विञाए मेहरबानी करे संभालियो पाण कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाए वलन नबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक्सिम मिनल अम्वाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर साबिरीन अल्लाह से फरमायो ईमान वारो होशियार रहो ओ सही बरा कीअं होशियार रहूं फरमाए त अल्लाह से फरमायो त मां अल्लाह से तव्हांखे आज़माईंदोमांव कॾहिं बुख ॾेई आज़माईंदोमांव कॾहिं उञ ॾेई आज़माईंदोमांव कॾहिं मां अल्लाह से तव्हांजे घर में फोतगी करे आज़माईंदोमांव कॾहिं मां अल्लाह से तव्हांजे माल ऐं मिल्कियत में नुक़सान विझी आज़माईंदोमांव कॾहिं मां तव्हांजे फसलनि खे तबाह करे आज़माईंदोमांव अल्लाह से फरमायो इन टेम ते होशियार जो रड़ियूं न कजो दाऊं न कजो चीखा न कजो साईं भला छा कयूं अल्लाह फरमायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाह से इन टेम ते होशियार रहिजो शैतान जे हमले खां पाण बचाइजो मां अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहिजो सब्र पाण कजो मां बेड़ा ई पार व बश्शिर साबिरीन
मेहरबानी करे संभालियो यो जेको गम असांजा दोस्त मल्हाए रहिया आहिनि यो गम अल्लाह जाने तो सारी जिंदगी में न नबी सैयद मलायो न असहाब न आल बेतन के एड़े किस्म जो गम क्यों मां कुर्बान वञा आल बेतन जे मान मथा शान मथा मर्तबे मथा हज़रत अली सैयद जे शहादत जो वाक़ियो थियो अल्लाह जाने तो हज़रत इमाम हसन यो गम न कयो हज़रत इमाम हुसैन एड़े नमूने सां गम न कयो अल्लाह उन्हनि जे गम खे मल्हाइण जो तौर तरीक़ो पंहिंजे क़ुरान अज़ीम में बयान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह अल्लाह बयान कयो त अल्लाह फरमायो या अहल बैत जॾहिं बि गम अची वेंदो न ॾुख अची वेंदो न हिकु सब्र कंदा ॿियो मां अल्लाह जी निमाज़ घणे मां घणी पढ़ंदा नबी साईं जी आदत मुबारक भी इहा ओ साहबा फरमाईंदा जॾहिं नबी साईं खे घणो गम थी पवंदो हो इज़ा हज़बहु अमरुन बादर इला सलाह साहबा फरमाईंदा जॾहिं नबी साईं घणा गमगीन थी पवंदा फरमाईंदा अज़न या बिलाल ओ बिलाल आज़ान दे हज़रत बिलाल फरमाईंदो साईं हाणे नमाज़ जो टाइम दाख़िल थियो आहे जल्दी में ताजो आज़ान दे पाण फरमाईंदा हा मुंहिंजे तबियत ते बार थी वियो आहे दिल गमगीन थी पई आहे फलाणे मसइले जे करे फलाणी ॻाल्हि जे करे इज़ा हज़बहु अमरुन बादर इला सलाह तंहिंजे करे मां तकड़ थो कयां नमाज़ में जल्दी आज़ान ॾे नमाज़ पढ़ूं कुर्रत ऐनी फी सलाह मुंहिंजे अखियुनि जो ठार ई नमाज़ इहो आहे गम मल्हाइण जो तरीक़ो नमाज़ ऐं सब्र बाक़ी गम जे करे जेकॾहिं अखियुनि में पाणी थो वहे त इहा शइ जाइज़ आहे इन में को गुनाह कोन्हे को इन में अल्लाह साईं नाराज़ नथो थिए बाक़ी जेकॾहिं को पिटको थो करे को रणियो थो करे को ताऊं थो करे त उहो अल्लाह जी रहमत खां तड़जी थो वञे अल्लाह उन जे मथां नाराज़ थो थी पए आजाद कयो चए इंशाअल्लाह ताला जो पंहिंजो गम जो शरीयत जे मुताबिक़ मल्हाईंदा चओ होश ख़ता थो थी वञे कोड़ो मसइलो थो थी वञे माण्हू कंट्रोल खां निकिरी था उन मंज़र ते निहारियो आज वक्त में मुझे प्यारे साईं मुझे आका साईं मुझे रब साईं दुनिया जे जहान मुंबर को मटायो थोरो दिल दे दर्द रखो केडो त साहबा जे मथों इहो गम शायद जो हज़रत अली साईं पाण तो फरमाए नबी साईं जे बुरके मटाइण खां बाद में मदीने शरीफ में ख़ामोशी अहिड़ी पैदा थी वई ॼण त को मदीने में माण्हू ई नथो रहे शांत थी मदीने में नबी साईं जे बुरके मटाइण खां बाद हज़रत अली साईं फरमायो पर एडो त साहबा ऐं आल बैत नबी साईं जे घर वारनि नबी साईं जे न्याणियुनि सब्र जो मुज़ाहिरो कयो हज़रत अली साईं फरमायो मां कंहिंजी दान ॿुधम कंहिंजी चीख न ॿुधम हीअं पहाड़ किरी पियो हज़रत अली साईं फरमायो मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे दोस्तनि जे मथां जॾहिं बि मस्जिद में पियो जा अबू बकर सिद्दीक़ होॾो वेठो आहे होॾो उमर फारूक पियो खिनो नारो आहे
और उस्मान गनी पियो वेचारो अखिन मोंगोड़ा गाड़े हज़रत बिलाल होरे गमगीनी जी हालत में बैठो आए सारे मस्जिद नबी जो सेन साहबा दा भरियो तरियो पियो हो नबी से जे गम में चूर लगा पियांदा पर एडो त सब्र जो मुजाहिरो क्यों के दान कई के चीख न कई सब्र सा एडो त पांजो वक्त गुजारियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ता असां उहा कैफियत नथा मालूम करे सघूं जेका उन वक्त साहबा जी कैफियत हुई अहल बैतन नबी सही जे बुरके मटाइण खां बाद में अल्लाह जाने तो हज़रत इमाम हसन हुसैन हज़रत अली सही फरमाइन था त असां फातिमा के मुस्कुराइंदे भी न ॾिठो हज़रत इमाम हसन हुसैन दा असां पंहिंजे मां मिठीअ की नाने जे बुरके मटाइण खां बाद में ईअं मुस्कुराइंदे भी न ॾिठो एॾी अम्मा साण गम में चूर पर कॾहिं बि अम्मा साण जे दान चीख न कयमि घणे मां घणी हिन वक़्त में बि क़ुरान अज़ीम जी तिलावत कंदी घणे मां घणी नमाज़ पढ़दी फक़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान तासा वाक़िफियत नथा पान में पैदा करे सो जेका साहबा में न वक्त हुई अल्लाह जाने तो एड़ो वक्त साहबा जे मथो यो जो हज़रत उस्मान गनी वेचारो वेठो हज़रत उमर सही सलाम तो करे बटे महीना गुजरी चुका है निते हज़रत उस्मान सलाम जो जवाब न थो दे हज़रत उमर सही अबू बकर सिद्दीक़ दे आयो जेमा उस्मान के सलाम दो क्या उस्मान सलाम जो जवाब न दो दे मागे उस्मान को हिसाब किताब थी दे अल्लाह जाने दो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उस्मान के घुरायो उस्मान हे उमर चे दो तो मां सलाम क्यों तो मां सलाम जो जवाब उस्मान ॾिनो हज़रत उस्मान को अखिन में पानी वही आयो कसम खणी फरमाए साईं मूंखे ख़बर ही न पई आ उमर कॾहिं मूंखे सलाम क्यों आ मां त नबी साईं जो उन वक्त के वो याद क्या मां उन टाइम के भी याद क्या जे वक्त मुझो मिठो साईं मुझे सामू होंदो मां उस्मान मिठे साईं जो पई कचहरी बुधदो उन वक्त के मां पियो पंहिंजे दिमाग में फेराया उन टाइम के मांखे इल्म न आहे मां नबी साईं जे गम में हुअसि एड़ो पर साहबा आपे कोन निकदाल बेदा आपे कोन निकदाल दली दे आपे कोन निक हज़रत इमाम हसन हुसैन कुरान शरीफ जी दामन को परे न थे इन वक्त में भी कुरान अज़ीम के पकड़ियो पिया इन वक्त में भी सब्र के थामियो पिया हज़रत बिलाल इन वक्त में भी सब्र जो मुज़ाहिरो कयो वेठो हज़रत बिलाल ने एडो गमगीनी में चूर थियो जो मदीने शरीफ के छड़न लाए तैयार थियो मदीनो शरीफ छड़ियो तो वने हज़रत अबू बकर सिद्दीक़ के खबर पई आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ दौड़ंदो आयो ओ बिलाल कारे पे वनी एक नबी साईं जी जुदाई बियो तू बियो असांखे छड़ियो वनी बिलाल या तोखे से जुगाए नथी हज़रत बिलाल फरमायो साईं मांखे छॾ मुंहिंजो आंदो फाटे मां मके जी मदीने शरीफ जी गलिन में घिटन में घुमा दो मुझे प्यारे साईं मुझे आका साईं जे जिस्म मुबारक जी खुशबू तो मौजूद आ पर मुझो प्यारो साईं मदीने शरीफ जी गलिन में घिटन में नजर नथो मां जो हाँ फाटे दो मां नथो रही सघां मां मस्जिद नबी में तो वञा मेंबर तो आहे पर साईं न आहे
मस्जिद नबी में वो मसलो ताए पर मुझे मिठो साईं तेंजे करे मां बिलाल न थो रही सका मुझे जिगर न थो या शाने बर्दाश्त करे मां वन्या तो मदीनो शरीफ जने ये बिलाल लफ्ज जवाद अबू बकर यखिन में पानी वया माठ करे बीर आ हजरत बिलाल बेचारो मदीनो शरीफ छड़े शाम जे के इलाके में बोदवा हाने नंद पिया आराम जियो त सफर जी थकावट जे करे नंद जो गलबो थियो नबी साईं मदो सलात पढ़दे बेचारे के निंद्र वठी वई साईं निंद्र में आया ख्वाब में आया साईं फरमायो बिलाल तो के या से जुगाए न पई थे न पी जो मुझो रोज़ो तर छड़िया आई तो मदीनो शरीफ छड़ियो आई ओ बिलाल पांजन साथन के छड़िया आई या से तो के थे न पी हजरत बिलाल फरमायो मां साईं के ख्वाब की हालत में फरमाया साईं मां बिलाल जो हां तो फाटे मां काडे वना मां न पो रही सका ता नजर न पाजो जाडे पो न्यारा ओए गलियों तो हुयूं ओए गिटियों तो हुयूं ओए जगहियों तो हुयूं ओए बाग तो होया ओए वणे टिण ता पर ता नजर न पाजो मां बिलाल जो हां पो फाटे तने मां साईं मदीनो शरीफ छडे हलियो आयो साईं ने फरमाया बिलाल माशा न चाहिए मंजार कबरी फकान उजारनी मां चवा जको मुझे बुरके मटाण को बाद में जको जी मुझे रोज़े अतर जो दीदार कंदो अल्लाह उनके उहा ही खुशी नसीब फरमाइंदो जेका रूबरू मुझे ज़ियारत में खुशी नसीब फरमाइंदो मोटिया हज़रत बिलाल बेचारे जी अख पटजी आधी रात जो वरी पंजो सामान वरी कुले देखणी वरी बिस्मिल्लाह करे मदीने शरीफ जो सफर शुरू क्यों थी हाने जने मदीने शरीफ तो पहुंचे शम महीना हज़रत बिलाल के गुजरिया घणा महीना शहन महीना को मदीने में आयो जी मदीने में दाखिल मदीने में रणियों पे जियो दाऊं पे जियो बिलाल अचियो अबू बकर सिद्दीक के खबर पयो डोड़ंदो आयो उमर फारूक के खबर पयो डोड़ंदो आयो उस्मान गनी के खबर पयो डोड़ंदा आया हज़रत अली शेर खुदा के खबर पई डोड़ंदा आया हज़रत इमाम हसन हुसैन के खबर पई डोड़ंदा आया सब बिलाल दा भाकुर दा पान बिलाल के चुमियों प्यादन बिलाल के बोसा प्यादन ओ बिलाल काडे वे असा के छडे ओ बिलाल काडे वे असा के तुम गमगीनी जी हालत में छडे करे तुम काडे हलियो वे तो के या से थे न पियो बिलाल मयाऊं भी देन से ब्या भाकुर भी पान से ब्या जारो कतार साहब जखन में पानी बोवे हाने हज़रत बिलाल के फरमांदा ओ बिलाल आजान जो टाइम थियो आ मेहरबानी करे आजान तो बुधाए बेर वरी नबी साईं जो वक्त दा संगे याद करा ओडो वक्त थियो आ नबी साईं जी जुदाई के असा समूरन जा हां फाटंदा बिलाल आजान तो बुधाए तो वरी बेर नबी साईं जो वक्त असा जे ज़हनन में वरी ताजो तवानो थी पे हज़रत बिलाल फरमायो साईं मुके आजान जे लाए आप ज्यादा करन वरा बिलाल छो जे मांजने मिंबर ते पिंदोस ता समूरन के खबर आ नबी ज़ैन सामू मुसल्ले ते बैठा हुंदा मां आजान दिनो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह आजर अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह
जा लफ्ज़ चोंदस तो मुझो प्यारो साईं मुझो आका साईं मुझो रबर साईं मुझो मिठो मोहम्मद करीम मुझे सामू होंदो ऐ मां हिय पांजे अशद आंगुर के हिय सिधो करे पांजे सजे हथ के हिय साईं दे हिय सिधो करे हिय आंगुर जो इशारो करे चोंदो अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह मुझो प्यारो साईं मुझो आका साईं मुझो रहबर साईं मां बिलाल दे न्यारींदा मां ही इशारो कंदो साईं जन मुस्कुराईंदा मां बिलाल जा थक ही तंहिंजे करे मां पंहिंजी आदत मुताबिक़ उई कंदुसि जेकॾहिं नवी साईं जन मुसल्ले ते नज़र न आया अल्लाह जाने तो मुझो फाटी हज़रत बिलाल के चऊं बिलाल अल्लाह करे तोखे कुछ ही न थींदो मेहरबानी करे असां सभिनी जी या दिल जी आरज़ू हज़रत बिलाल फरमायो साईं मूंखे मजबूर न कयो आखिर हज़रत इमाम हसन हुसैन के चऊं साईं तहां चो तहां जे चवण के न मोटाईंदा हज़रत इमाम हसन हुसैन फरमायो असां के भी आई तलब तमन्ना ओ बिलाल असां के नाने जो वो वक्त याद कराए हज़रत बिलाल फरमायो साईं मां तहां के न थो करे सगां भले दुनिया के न क्या शो त अल्लाह तहां में नबी साईं वारो सुन रखण फरमायो ताके न थो करे सगा ताके मुझो प्यारो साईं मुझो आका साईं न कंदो मां बिलाल जी केड़ी मजा मांखे याद आ ता नबी साईं के एकड़े जाड़े त ओ नाना असा के सवारीअ ते चढ़ण जो ख्याल आ नंढड़ायो हज़रत बिलाल फरमायो साईं फरमायो बी दका सवारी नहीं मां पंहिंजा कुला मुबारक मां पंहिंजी पुठी मुबारक तव्हांजे लाइ हाज़िर थो कयां ॿई शहज़ादा चढ़ी वियो त मां मिठो मोहम्मद करीम तव्हांजे लाइ सवारी तव्हां ॾाढा प्यारा हो साईं खे मां तव्हांखे नथो करे सघां मां चवां थो खणी आज़ान पर आए ॾाढो ॾुखियो कम जो मुंहिंजी दिलि मथां फाटी पवे आख़िर हज़रत बिलाल वीचारो बीठो आ जॾहिं आज़ान चई जॾहिं विच में तो पहुचे आज़ान जे में जॾहिं पढ़े तो अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह ओ न पंहिंजी आदत जे मुताबिक़ हेॾे न आयो आंगुर कढी पंहिंजे कनूं हिय इशारो मुसल्ले जे तरफ नबी साईं ने नजर न आयस अल्लाह जाने तो हज़रत बिलाल उन महिल जो उन महिल बेहोश थी किरी पियो मेंबर हज़रत बिलाल के भाकुर पातो चुमियूं पातो हज़रत अली साईं भाकुर पातस पानी जा छंडा होश आयो हज़रत बिलाल के चऊं छा थियो जमा वाई गाल कई ता पर जंहिं हज़रत अली साईं फरमायो बिलाल आज़ान शुरू कई वा कैफियत अजीब वो वक्त अजीब और सारे सहाबा जे अखियुनि वांग पानी नार करे पियो है पर जेके सहाबी घरन में मौजूद आ जैसा जे करन ते आवाज बुधो असां अंदर जोड़ंदा मस्जिद शरीफ आया
पर जेके औरतूं साहिबानियूं नबी ज़यूं घरनि में मौजूद हूं हज़रत बिलाल जा आज़ान जा लफ़्ज़ उन्हनि जे कननि ते पहुता त जेका जाथे बीठी ही उहा ई उते बीहजी वई सारे मदीने शरीफ में ॿीहर को ख़ामोशी जो माहौल पैदा थियो साथ थी वई सारे मदीने शरीफ में हज़रत अली फरमायो मागे ईअं महसूस थिए पियो त वण बि रोहंदा खकाना बि रोहंदा अहिड़े वक्त में हज़रत अली ने फरमायो हर कंहिं सब्र जो मुज़ाहिरो कयो अल्लाह साईं मूंखे बि तौफ़ीक़ ॾिनी सब्र जी पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी हज़रत बिलाल भी एॾो सब्र कयो ॿियनि सहाबा भी हज़रत अली ने फरमायो कि दाहूं न कयूं चीखा न कयूं एॾो सब्र जो मुज़ाहिरो कयूं जो बेइंतहा इन वक्त में घणे मां घणो सहाबा कुरान पढ़ियो घणे मां घणी नमाज़ पढ़ियो घणे मां घणो ज़िक्र अज़कार कंदा हा कुल दो अल्लाह अवदुर अहिड़े वक्त में भी सब्र जी दामन नथा छॾनि असां तव्हां आपे खां निकिरी था वञो मेहरबानी करे सियाणा थियो करबला जे मैदान में भी हज़रत इमाम हुसैन केॾो सब्र करे कयूं कन न ॻाल्हायो नथा ठगी पिया जेके थकावत तो मथे खणो भला जेके हिम्मत सां वेठा चुस्ती ऐं मोहबत सां हथ तो मथे खणी ज़ाहिर थियो जज़ाकुमुल्लाह अज़ीज़ो करबला जे मैदान में केॾो हज़रत इमाम हुसैन सब्र करे ॾेखारियो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में असां तव्हांखे 5 पैगाम नसीब फरमाया घणा पैगाम ॻाल्हायो नथा लॻी तो बुख ते आया हा न मानी विया आहिनि आसरो कयो इंशाअल्लाह ताला रूहानी ग़िज़ा खां बाद में जिस्मानी भी ठाउकी ग़िज़ा थींदी फिक्र न कयो मां भी तव्हां सां गॾु बुख ते आहीं मथां सम्झो तो मौलवी ढव ते असां ई बुख ते वेठा हिकु वञो समूरा ठोकंदा ख्याल सां ॿुधो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में घणा पैगाम असांखे ॾेई आहे चो 5 पैगाम ॾे कंहिंजी नज़र ई न आहे वठ पकड़ लॻी पिया हीअ सटों सट कुटों कुट गम वरी एॾो मां गम तो ॿुधायां हाणे अल्लाह जाने तो हे क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं आहे जेके ॾिठा सभई खिलनि पिया ट ट लॻी पई ॼण ईद लॻी पई हे गम रात जो गम वरी ॾींहं जो ख़ुशी भत ते जहिड़ो लॻो पियो साईं देग ते वठ पकड़ लगी पई देग वेचारी रिहा पी करे वाह जो गम तन प्लेट जे बजाय तो 3 प्लेटां दा खाई वञन गम में यो गम न नमाज आ इन वक्त में न कुरान शरीफ जी तिलावत न अल्लाह साईं जो नालो हे गम ता कर तदा विषय पिया या घोट घोटा पई हले नाराज न थी जो मां हेॾे आयो सो 6 तारीख़ ते दिव्य में छा विचों हिकिड़ो गोठ गंपट चऊं पिया रस्ते सां सॼो गोठ नज़र कयमि खटा औंधियूं लॻी पियूं न तॾा विछा पिया गम वरी टके जो न ट ट लॻी पई आहे या घड़ घड़ा पई हले वही शाबाश चई साईं चवनि था असां गम में चूरो तॾहिं मिड़े भंगड़ी पिया आणूं मिड़े गम विसारण जे लाइ हा फाटे थो त इमाम हुसैन जे इश्क में हिक
हिकिड़ो हज़रत इमाम हुसैन वारो कम इन्हनि में तव्हां ॿुधायो हज़रत अली साईं वारो अदा हज़रत अली साईं नमाज़ हुयो करन न ॻाल्हायो नथा कॾहिं बि ज़िंदगी में हज़रत इमाम हसन या हज़रत इमाम हुसैन या हज़रत अली साईं या भंग जी ज़री नऊज़ बिल्ला वापराई ऐं हिन जो हिकिड़ो सूटो लहे त वरी ॿियो सूटो ॿियो लहे त टियों सूटो वरी चवंदा असां आशिक़ रसूल असां हज़रत अली साईं जा उदार असां हज़रत इमाम हसन हुसैन जा तव्हां में कहिड़ी निशानी आहे हज़रत अली साईं जी हुबदारी जी न नमाज़ थी वणे न क़ुरान शरीफ़ जी तिलावत थी वणे हिकिड़े खां पुछां पियो कुझु वणे थो क़ुरान मजीद में हेॾो मिठो क़ुरान आहे चई साईं हिकिड़ो ई जुमिलो वणंदो आहे मां चयो कहिड़ो चई ला तक़रबु सलाह नमाज़ जे वेझा ई न सॼे क़ुरान में हिकिड़ो लफ़्ज़ चूंडे खणी कढी अरे निभाग अॻिते बि त पढ़ अल्लाह फरमाए थो अंतुम सुकारा जेकॾहिं नशे जी हालत में हुजे त पोइ न अचिजांइ छो त होश तोखे हूंदो ई कोन पाण त नमाज़ न पढ़ी सघंदी आहियां त ॿियनि जे साम्हूं बि गोॾो कुले ते कंदे ॿियनि जी नमाज़ बि ख़राब अदा नशाई माण्हूअ खे होश हूंदो आहे घर ईंदो घर वारे खे चवंदो अदी पाणी जो गिलास त पीआरी जाए ईअं थियो असांजे पासे उहा माई भई थी वियो चई हिन भागे राति मूंखे अॼु कोठियो आहे साईं मौलवी साहिब निकाह बचो न भॻो पोइ बि वीचारी हुनखे वीचारी अमड़ सारे खे फिकुरो हुन निभाग खे फिकुर ऊंधो ढुंगरो कयो पियो आहे नशे में धुत लगा पिया मुल्क जान जी ख़बर न आहे वॾा हुबदार वरी हज़रत अली साईं जा हज़रत इमाम हुसैन जा वरी इहे माण्हू विचरिया थी विया आहिनि चई तव्हां में इश्क ई न इश्क हुननि में आहे जंहिंमें न नमाज़ न रोज़ो न क़ुरान शरीफ़ जी तिलावत रुॻी वठ पकड़ लॻी पई आहे वयुसि मां बाज़ार ईअं नशे में धोतो हिकिड़ो पियो बसि ढुंगरो कढियूं ऊंधो थियो पोइ लफ़्ज़ अचे पियो अखियूं बंदि पयूं त आहे फुल नशे में लफ़्ज़ चवे त सारी दुनिया ई सुती पई रुॻी में हिकिड़ा फ़क़ीर ई जागदा पिया मां जो दागी घुमई मुंहं ते निभागा सॼी दुनिया घुमदी थी अचे तूं ई ऊंधो ढुंगो कयूं वेठो हालत इहा लगी पई आहे हुबदार वरी हज़रत अली साईं जा हज़रत इमाम हसन हुसैन जा वरी इहे थिया मुतबर क़ुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमाए इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रजुसुम मिन अमलि कुरान मजीद में अल्लाह फरमायो नशे जे वेझा छो साईं अल्लाह फरमायो इहो शैतानी अमल इहो कहिड़ो अमल आहे शैतानी अमल करन शैतानी अमल वरी कयूं वेठा न पाण खे हज़रत इमाम हुसैन जो उबदार दुनिया भी अंधी थी वई आहे कंहिंखे कुझु सम्झ में ई नथो अचे हुनजे कढा बस साईं खे चवां कारा कपड़ा पायो हेदर हेदर कयो मातम कयो डी अली कयो कसम तो सच्ची ॿुधायो हज़रत अली साईं जो डी नालो आहे टंगिया पिया हूंदा इहे माण्हू कहिड़ो हज़रत अली साईं जो
प्यार है मोहब्बत केड़ी उपजी निशानी हज़रत अली सईद वो जवान हो आज जरा अल्लाह ने फरमाया वलम यख्शइल्लाह नबी सईद जे 1.25 लाख सहाबा मा असदुल्लाह जे लक़ब वारो जवान हो हज़रत अली सईद हो जंगे करमुल्लाह वजे जी दुआ नसीब थियलाए आज को नबी सईद जो प्यारो सोटा जेको नबी सईद जो प्यारे मां प्यारो न्याणो आहे जेको वडी इज्जत वारो आहे जेको वडे मान वारो आहे जेको वडे मर्तबे वारो आहे जंहिंजो नालो जॾहिं भी कोई ईमान वारो खणे त मेहरबानी करे अदब एहतराम सां खणो ता त अल्लाह दुनिया में भी ताके इज्जत है आखिरत में भी हज़रत अली सईद जी कचहरी नसीब सदा हज़रत अली सईद जो हुबदार वरी नालो वरी डी या हुबा हुनखे भी साहिब या हुनखे भी साहिब या हज़रत अली सईद के साहिब ना ता सूबेदार जो नालो खारे खणो छा था समझो ता के विहारे बिरयानी खाराइनो नी सूबेदार तो पांजी जाए ते रुकी ता सिपाही जो नालो खराब करे खणो ता के एड़ी धन्य दई छड़े जो ता उम्र याद कंदा हुनके साहिब या हज़रत अली सईद के साहिब ही ना एकड़ी सुल्फी पूरी थे डी अली वरी बी वरी डी अली बाथरूम में नौज बिला वणंदा उते भी डी अली या अली असां त चवंदा हज़रत अली सईद जो नालो बेवज़ू थी न खणो ओ पाक ज़ात असां हज़रत अली सईद जे लाइ तव्हांखे इहो अर्ज़ु कंदासीं जंहिंमहिल बि नालो खणो त लक़बनि सां नालो खणो वॾे शान सां वॾे मान सां नालो वठो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु करे नालो वठो शेर खुदा करे नालो वठो करमुल्लाह वजे जो लक़ब ॾेई नालो वठो तव्हां त अल्लाह जे इन इज़त जे करे तव्हांखे दुनिया में भी इज्जतूं नसीब करे वदा आखिरत में भी बेड़ा ही पार करे माण्हुनि मूं सुञाण हली वई आहे मेहरबानी करे सियाणा थियो अखियूं पटियो जेकॾहिं आल बेतन जी हुबदार जमात आहे त हीअ जमात जेकॾहिं हज़रत अली सईद जी हुबदार जमात आहे त हीअ जमात हिन ई जमात वटि हज़रत अली सईद वारो पटको आहे तव्हांखे होॾे नज़र न ईंदो ओ हिन ई जमात में तव्हांखे हज़रत अली सईद वारी ॾाढी सुवारी नज़र ईंदी अल्लाह जाने तो 1.25 लाख सहाबा मां वॾे मां वॾी ॾाढी सुवारी ही हज़रत अली सईद जी जो रिवायत में जे तो हज़रत अली सईद जी एडी त ॾाढी मुबारक कुशादी ऐं वेकरी हुंदी जो सारो सीनो मुबारक हज़रत अली सईद जो ॾाढी सुवारी जे वारनि सां भरियो तरियो पियो हूंदो हिक ॾाढे साईं आया हेॾो हज़रत अली भी आयो पाण साईं मुस्कुराए खिली फरमायो वाली वाला तुझे चेहरे में तुझी दाढ़ीअ में एड़ो रोब रखियो आहे जो शैतान जी तुझे मथां नज़र पई शैतान जा टिटई कढी छॾे तुझी दाढ़ी मुबारक वारो रोब एड़ो त शैतान जे मथां गालिब थियो जो शैतान बिना दे जे पुठी ॾेई भॼी वियो पर टिट भी निकिरी एडो हज़रत अली सईद ॾाढी सुवारी वारो हज़रत अली सईद जे सीने में जो कुरान मजीद हो हिन जमात हज़रत अली सईद नमाज जो पाबंद हो जेकॾहिं तव्हांखे नमाज जी पाबंदी नज़र ईंदी त हिन जमात में नज़र ईंदी मेहरबानी आशिक़ आल बेतन जा जेकॾहिं ॾिसणा अथव त हिन जमात ते नज़र कयो अल्लाह ॼाणे थो हीअ ई जमात आहे हेतिरी हीअ ई जमात आहे हुसैनी मेहरबानी करे संभालियो अचो हिन जमात में पाण खे दाख़िल कयो पंहिंजनि बचनि ॿारनि खे
दाखिल कियो ता अल्लाह क़यामत जे ॾियारे ता असांखे आल बैतन वारी जमात नसीब मेहरबानी करे सियाणा थियो होरे घड़ घड़ा लगी पिया वठ पकड़ जे पियूं था चरस तो घुमूं था अर्श होश लभे नथो असांजे पासे ॾे सॼे ॻोठ में हमरा वते बि पंहिंजे पुट खे ॻोल्ही वियो हुन घर में हुन घर में हुन घर में आखिरकार भेण जे घर आयो भेण खे चई दीदी हाल वाल मुआरो छोरो ॾिठई कर न त हुन वरी घरोड़े बुझो न चईंदे छो दी ख़ैर त आहे चई निभागा मथो ख़राब थियो छोरो त कुल हिते वेठो आहे हुते सॼो ॻोठ ॻोल्हींदो चरिया पिया त छा थो करे हीअं हेॾे मथे निहारे पुट ॾे ऐं मुंहं में बुझो ॾेई चएसि थो लख लानत हुजे छोरा ॿुधाए नथो त कुलनि ते वेठा इहा हालत लॻी पई आहे ऐं हो ॿुधार वरी हज़रत अली साईं जा वरी इहे पैदा थिया मोतबर जिन खे हज़रत अली साईं जो नालो वठण बि सही नथो अचे मौलवी अहमद जी हूंदो वीचारो फ़कीर वो गाल का सच्ची गाल वो ॿुधाए जे असांजे ॻोठ में हमरा जे नशे में धुत थियो घर वञी पहुतो आधी रात जीअं थी त हमरा जे दिल में घरवारी अला जे प्यार हीअं भरिजी आयो त जे वरी माहौल अहिड़ो थियो मसइलो अहिड़ो थियो जो घरवारी का उथी अजी भर में अची जे कुत्ती सुम्ही पियसि हाणे हिन जो दिल जो प्यार भरिजी आयो अखियूं बंदि लॻियूं पियूं हाणे कुत्तीअ जे मुंहं खे हथ पियो हणे हथ हणी वरी ईअं कननि ते घुमाए चवेसि थो वालूअ जी मां हे वालड़ा जो पाता पिया काॾे कया थी वरी हीअं नक ते हथड़ो घुमाए निभागी फुली पाती पई उहा बि गुम कई वरी हीअं मथड़े ते कुत्तीअ जे हथ घुमाए अखियूं नथो खोले नशे में धुत आहे चए थो निभागी वार बि कूड़ाए छॾई हे हीअं कुत्तीअ सां पियो कचहरियूं करे थो होॾो वरी घरवारी नलके ते बीठी हुन खणी तव्हां कयोसि चई निभागा मां त हेॾे तूं वरी कंहिंसां पियो कचारा करे आवाज़ करण ते पहुतो हीअं गोर खां पखी वांगुरु हीअं ॻाढ़ियूं अखियूं खोले हीअं जो नज़र करे त पिया कुत्ती सुम्ही पई आहे घर में खणी धिको इहा हालत लॻी पई आहे ॾींहुं राति नशे में धुत लॻाए पिया आहिनि होश आहे कान न दीन जी ख़बर न दुनिया जी ख़बर न नमाज़ जी ख़बर न कुरान शरीफ जी ख़बर न कंहिं बि मसइले जी ख़बर वरी साईं हज़रत इमाम हुसैन जा उबदार वरी इहे थिया सुञाणियो हाल बेदन जा उबदार ॾिसणा तो त कुरान वारा ॻोल्हियो हाल बेदन जो प्यार हो त कुरान नदी मज़ा हुआ तस्मू बिल्लाह हुआ मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर पंज पैगाम हज़रत इमाम हुसैन करबला जो मैदान असां तव्हांखे ॾेई पहिरें नंबर ते पैगाम तव्हां सां इहो ई पहुचायो त सॾु करणो तो त हिकु अल्लाह साईं खे सॾु कयो दुआ घुणी तो त हिकु अल्लाह साईं जे दरवाज़े ते घुरो जेकॾहिं दुख ॿुधाइणो तो त अल्लाह साईं खे इहे दुख पंहिंजो ॿुधायो अम्मी जीबुल मुज़तर इज़ादा अजीजो संभालियो पाण पहिरें नंबर ते हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में असां तव्हांखे तौहीद जो सबक़ ॾेई छा जो सबक़ हुकुम मेरा वाहिद
ला इलाहा इल्लाहुर रहमानुर रहीम। अदाए न वक्त दुखे में कंहिंखे दा सॾनि तारीख़ जा किताब खोलियो जेके वणन अल्लाह जाने तू कंहिं किताब में तव्हांखे इहो हवालो न मिलंदो त नाने मोहम्मद खे सॾु कंहिं किताब में इहो हवालो तव्हांखे न मिलंदो त बाबे अलीअ खे सॾु जाते ही तव्हां नज़र कंदो उधरोगी तव्हांखे इहा ई शइ नज़र ईंदी त इमाम हुसैन करबला जे मैदान में जेकॾहिं दान ॾिनी आहे त हिकिड़े अल्लाह साईं खे कंहिंखे तव्हां बेनवर हज़रत इमाम हुसैन ताज़ा के करबला जे मैदान मां पैगाम पहुंचायो आहे त सब्र जो पहुंचायो आहे जो अहिड़े वक्त में भी एॾो सब्र क्यों जो कंहिंखे करणो ई न अचे अल्लाह जाने तो पान हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में बाहर बीठो आहे अचानक खीमे में रोण जो आवाज आयो बिना देर जे साईं रोणंदा आहिनि डुकंदा आया अंदर खीमे में कावड़ गुस्से में घिरी पिया कावड़ में फरमायो त छा तव्हांखे ख़बर न आहे अल्लाह साईं सब्र जो हुकुम कयो आहे तव्हां क़ुरान अज़ीम जे ख़िलाफ़ कम था कयो केर पियो रोए नाने असांखे सब्र सेखारियो आहे तव्हां सभु क़ुरान शरीफ़ जा पढ़ियल इहो नाजायज़ कम केर पियो करे कंहिंजे रोअण जो आवाज़ आयो अम्मा साईं हज़रत इमाम हुसैन जी घरवारीअ फरमायो साईं असां समूरे जा समूरा क़ुरान अज़ीम जा पढ़ियल आहियूं असांखे इल्म आहे त क़ुरान शरीफ़ असांखे छा थो हुकुम करे असां क़ुरान अज़ीम जी ताबेदारीअ में सारो वक्त पिया गुज़ारियूं जॾहिं खां वठी असां करबला जे मैदान में आया आहियूं ॾुखियो वक़्तु असांजे मथां अची वियो आहे त साईं असां ज़िक्र में पिया वक़्तु गुज़ारियूं सब्र में पिया वक़्तु गुज़ारियूं करबला जे मैदान में न खीमे में नमाज़ पिया अदा कयूं असां साईं कोई नथो रोए पाण साईं जन फरमायो मूंखे रोअण जो आवाज़ आयो ओ अम्मा साईं फरमायो साईं असुल ॻाल्हि हीअ आहे असां मूं वॾनि मूं कोई नथो रोए हे अली असगर जंहिंजे रोअण जो आवाज़ तव्हां ताईं पहुतो आहे अम्मा साईं फरमायो साईं ॻाल्हि दरअसल हक़ीक़त हीअ आहे 4 ॾींहं मानी न मिलण जे करे 4 ॾींहं पाणी न मिलण जे करे मुंहिंजी थञ सुकी चुकी आहे हे वीचारो अली असगर वीचारो बुख जे करे उन जे करे बेताब नालाना हलक वीचारे जा सुकी चुका आहिनि साईं मां ॾाढी महिनत कई खे परचाइण जी त मुंहिंजो अली असगर फरजी पवे ॾाढा चकर ॾेराया मां हेॾे ॾेराए वरी होॾे घुमाए वरी ॾाढियूं लोरियूं ॾिनियूं पर साईं एॾो त वीचारो बुखायल आहे एॾो त जो बुख जे करे उन जे करे वीचारे दाहूं नथियूं पियनि रहियूं नथियूं पियनि हे हज़रत अली असगर रोए पियो साईं साम्हूं त कोई न पोरे अल्लाह जाने तो हज़रत इमाम हुसैन जॾहिं पंहिंजी घरवारी पंहिंजी ज़ौजा खां इहो हवाल ॿुधो पंहिंजे शहज़ादे जे लाइ अखियुनि मां पाणी वही आयसि बिना देर जे पंहिंजी घरवारी खां हज़रत अली असगर हथनि मां वतऊं ऐं पाण भाकुर पाए अली असगर खे ॿाहिरि खीमे मां खणी आया पाण फरमाइनि था ज़ालिमनि खे ओ ज़ालिमो तव्हांजी लड़ाई
तांजी वेड़ तांजो जेड़ो तांजी जंग मारद इमाम हुसैन साया सावदन साया हिन बेचारे नंढे अली असगर तांजो किरो डोकियो हिन बेचारे के पानी न ता दियो ओ जालिम बडुक द पानी दियो त मां अली असगर जे वात में विजा बेचारो रोण खुंबस करे बेचारो डाढो तकलीफ में अली असगर रोए तो जालिम पानी जाओ बडुक दियो माता को मगो न थो गुरा जग न थो गुरा माता को पानी जी वडी मशकीज न थो गुरा बडुक दियो त मां अली असगर जे वात में विजा बेचारो रोण खुंबस करे अल्लाह जाने तो एड़े वक्त में हज़रत इमाम हुसैन जने जालिमन के या पी लगी ओ जालिम एडी पत्थर दिल कयो वेठा के जालिम के रहम ना आयो के जालिम के जुबो ना आयो के जालिम जे वार खे भी लोडो नायो जालिम एकड़ो बिना देर जे पांजे कमान के सिधो करे तीर जी चिस्त जो बचाया हज़रत असगर जे गर्दन मुबारक दे जालिम ने एडी त इंतहा कई जुल्म जी अल्लाह जाने तो एडो तो जुल्म क्यों है एडो तो जुल्म क्यों एडो तो जुल्म क्यों जो बेइंतहा जालिम चिस्त बचाया हज़रत असगर जी गर्दन मुबारक जी करे तीर के दो छड़े तीर जी कमान मो पियो निकरे ज़ूं कंदो हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक के ठा जी क्यों आरो पार थियो बजाए पानी जे तीर अल्लाह जाने तो खून जा फुआरा वही पिया ओए खून जा फुआरा इमाम हुसैन जे बदन मुबारक दे जिस्म मुबारक दे कपड़ मुबारक दे पिया पान शहजादे जे बच्चे के तीर लंगदे दिसी आ साईं जे अखिन में पानी बेख्तियार अखिन में वही पियो पांजे पुट के अलविदा दिस दे बिना दे जे पांजे शहजादे पुट के दा फरमान ओ पुट तू मुबारक जे लायक जो अल्लाह ने तो के नंढी उम्र में पांजे राह में कबूल फरमायो पांजे रास्ते में तो के कबूल फरमायो ओ पुट तू वडन मुबारक जे लायक जो अल्लाह तो के शहादत जो एजाज नंढी उम्र में लक़ब नसीब फरमायो वञो अल्लाह संजी ज़ियारत कर नाने मोहम्मद जो दीदार कर ऐं सलाम दे नाने मोहम्मद के मुंजा चवेस तुझो प्यारो डोटो हज़रत इमाम हुसैन मुंजो बाबू वो भी अन करीब तुझे कुरान मथा तुझे दीन मथा कुर्बान थियो अचे दिल ते अतरो को यार असा जा बचड़ा बीमार थी पौंदा त असा जो होश रहंदो गालायो न था दिमाग जाए तो होंदो बुखार थी पौंदो तदे बे असा आपे को निकरींदा बेचैनी एकड़ी परेशानी तबीयत में दाखिल थी वेंदी पो थोरो दिल ते अतरो हज़रत इमाम हुसैन जे हथन दे अली असगर के तीर लगवा शहजादे बचड़े के नंढड़े बचड़े के गर्दन मुबारक के ठा करे आर पार थियो छा था समझो हज़रत इमाम हुसैन जे मथों केडी आ तकलीफ आई तो साबित क्यों इन वक्त में हज़रत इमाम हुसैन दा कई इन वक्त में रड़ क्यों इन वक्त में चीखा क्यों जरे बराबर भी हज़रत इमाम हुसैन दान कई चीख न कई रड़ न कई इन वक्त में भी अल्लाह जाने तो हज़रत इमाम हुसैन सब्र जो मुजाहिरो करे पुट के रुगी एतरा लफ्ज़ चो शहजादा अल्लाह तो के पांजी ज़ियारत लाए पांजे दीदार लाए पांजे कचहरी जला तो के चूंडियो आ वञो अल्लाह जी ज़ियारत कर नाने मोहम्मद जी ज़ियारत कर ऐं सलाम ॾिजां नाने के चो जासी त हज़रत इमाम हुसैन मुंहिंजो बाबो तव्हां जो प्यारो ॾोटो तव्हां जे दीन मथों तव्हां जे क़ुरान मथों उहो भी कुर्बान थियो पियो अचे अजीजो संभालियो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान हिकु असां तव्हां के तौहीद जो
पैगाम दैया ऐं बे नंबर ते ताजा के सब्र जो पैगाम दैया ते नंबर ते साता के नमाज जो पैगाम दैया इन वक्त में भी नमाज पढ़ंदा हजरत अली असगर के खणी ये पासिरो करे रखंदा घर मोटी और खीमे में पांजी घर वारी के न था देंदा पासड़े दे वरी जो ये नजर क्यों अली अकबर भी सामो अखिन जे शहीद और की अखिन मन नार भैया बस रण क्यों त जालमो कहर करे छड्यो दा चीखन क्यों पांजे अली अकबर के खणी करे हज़रत इमाम हुसैन पासड़े दे रखी ऐं फरमाइंदा जालमो ता जुल्म जी इंदा कया पर मुंजी दा अल्लाह साईं खया मुंजी दा के खया अल्लाह से ओ जालमो हाने 2 मिनट मुखे मोहलत दियो त माला सही नमाज पढ़ी वठा जालम चवंदा सही असां ताके वुज़ू लाए पानी न ॾींदास कियां ता नमाज पढ़दो पाण फरमायो भले पानी न दियो अल्लाह शहीदन जे खून के पाक कयो आ सारो करबला जो मैदान शहीदन जे रत सां रंगीन लगो पियो आहे मां शहीदन जे रत सां तयम्मुम करे भी रब रहमान जी नमाज अदा कंदुस बिना देर जे पांजी चादर दा विछा करबला जे मैदान में विषय नमाज शुरू अल्लाह अकबर हाने पढ़ंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाह सही तारीफ करे हाने नमाज में फरमाइंदा अल्लाह से इय्याका नअबुदु अल्लाह सही सारी जिंदगी साल में तबे तुझी इबादत कया ऐ मरंदे घड़ी ताईं तुझी इबादत कंदा रहंदा वइय्याका नस्तईन अल्लाह से सारी जिंदगी अलबेतन तो खोई मदद घुरिया ऐ मरंदे घड़ी ताईं तो खोई मदद घुरंदा अल्लाह अकबर कबीरा हाने साईं रुकू करे वरी सजदे वेंदा हिक रकात पढ़ी ॿे रकात जे सजदे में हाने सजदे जी हालत में पढ़ंदा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला कंहिंजी ता तारीफ़ करन कंहिंजे सजदे में कंहिंजी नमाज ता पढ़न इन पैगाम रे कंहिंजी नज़र ई नथी वञे एड़े वक्त में भी हज़रत इमाम हुसैन नमाज पढ़ी पैगाम ॾिया दादा हेड़े वक्त में भी मां नमाज नथो छॾियां जेकॾहिं तव्हां जाई पाई मुंहिंजा हुबदार आयो त जेका भी तव्हांजे मथां तकलीफ़ अचे जेको भी तव्हांजे मथां ॾुखियो वक्त हुजे पर उन टाइम ते भी ईअं मां वांगुरु नमाज अदा करे ॾेखार मां ताको पुछां थो करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया त मयार हुई न ते ॻाल्हायो नथा जाते तीरन तलवारन जी बरसात भी बरसी ओ जाते भाई शहीद थिया हिक
बे जा पुट शहीद थिया जादे पांजो शहजादो पुट अली अकबर 18 सालन वारो शहीद थियो आज जादे शहादत पांजी अली असगर जे अखियुनि सां ॾिठऊं जादे चइनि जी बुखा चइनि जुन्या पर मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे मानदा जो इन वक्त में नमाज अदा करे यो पैगाम ॾेया तो असांजा हुदार सदाइण वारो जेकॾहिं कंदो कपास जो भी अल्लाह जी नमाज में कपास जो तॾहिं तव्हां असांजा सच्चा आशिक़ हुदार सदाए तॾहिं तव्हां सच्चा आशिक़ हुदार सॾबो तॾहिं तव्हांजा दुनिया में चर्चा थींदा त हे सच्चा आशिक़ अहिड़े वक्त में हज़रत इमाम हुसैन नमाज पढ़ी असां तव्हांजे दिलनि ते नमाज जी अहमियत विहारिया चवण वारे जो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो और तरह लगे अल्लाह वाले जो न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में और तलवार लटकियों और तीर प्याल और बुखा पर मां कुर्बान हज़रत इमाम हुसैन जे मानदा मर्तबे तां जो एड़े वक्त में भी एड़ी नमाज पढ़ी दिखारियो जो एड़ी नमाज कंहिंखे पढ़णी न अचे अल्लाह जाने तो सजदे में नमाज में ज़ालिम कमो पे 70 तीर दान हेडो कुख मुबारक में तीर तो लगे हेडो हज़रत इमाम हुसैन जे पासे मुबारक में तीर तो लगे हेडो भी तीरन जी बरसात दा हेडो भी तीरन जी बरसात दा पर ज़ालिम पाण दा चोण असां हैरान असां परेशान ज़रे बराबर भी हज़रत इमाम हुसैन जे जिस्म में लोडो न ॾिठो हज़रत इमाम हुसैन सजदे में हज़रत इमाम हुसैन नमाज में हज़रत इमाम हुसैन अल्लाह जे इश्क में ज़ुबान ते यही लफ्ज़ सुभान रब्बी अला एड़े वक्त में नमाज द पढ़ियूं पर नमाज भी एडी खुशबू खुदो सा जो जण दुनिया में आहिनि न तीरन जी खबर पे न पुटन जी शहादत जी खबर थी पे न बुख जी खबर थी पे न उन में नमाज में जो दाखिल थियो तो मुल्क जहान खुल कर सजदे में 70 तीर कमो पेश तडे भी ज़ालिम चवंदा सजदे में असां ये लोडो न ठो सजदे में ऐसा ताजी नमाज केवल थी चक पाए तडे में दांत निकले केड़ी ते तो अगतो करे तडे भी मसलो ही छड़े दा मां बिठो काते नमाज में जमात में हुई रकात पेरी नमाज शुरू थी खबर तडे पे के बकरियों सामो भित ते वेड़न विड़दे विड़दे कने हिकड़ी केड़ी ठा के मुसले असा क़याम में बिठा नमाज में पेशवा में लभे ही न जट बिठा तो मोट दो पर सही एडो केड़ी जो भो त बेर वाली मस्जिद में पेरी न पो पाए सलाम वाला ॾिठो तो ओरे गेट ते बिठो आप साथी चला साथी दिल फत के या असानी नमाज बिठाए ते नमाज में ख्याल और ला काथों दा दुकान ते घर दे एडे ओडे हाउ कन ना या असानी नमाज बिठा नमाज में पर ख्याल सजो डेडरन दिया मायो से मेड़ में मस्जिद में डेडर मस्जिद में जाम एकड़ो मुझे भर में बिठो छड़ी डेडरन दे तक हेरो डेडर अचे तो हिया लताने बिठो नमाज में एकड़ो पैर दे चेड़े त खणी त एड़ी लताने हणी चिठे वेचारे डेडर के मारे असां जी एड़ी नमाज नमाज हले भई बलफ बरे पियो
जुड़ ठही आयो को मथों मींह जो वसियो नमाज जी हालत में खणी बल्फ जे मथों बल्फ जो ठा कयो त सॼी जमात मस्जिद खां ॿाहिरि हिक ॿिए खे भाकुरो पाइनि यार छा खेरतो हिकिड़े चयो यार निभागो में मथो ख़राब थियो बल्ब फाटो आया वाह जो तव्हां विजात कंदो बल्ब फाटे तो मस्जिद छॾियूं था वञो असांजी हालत लॻी पई आहे जो बल्ब फाटे तो तॾहिं बि असांजो नमाज ॾे ख़्याल न आहे बल्ब ॾे ख़्याल असांजो नमाज ॾे ख़्याल न आहे पोइ सलाम हज़रत इमाम हुसैन खे नथा कयो जो अहिड़े हाल में बि एॾो नमाज में अल्लाह से जे इश्क में गुम आहिनि जो तीरनि जी बि ख़बर नथी बच्चन जी तो खबर ना है बारन जी तो ना नमाज में एडा गुमन बुख जी परवाह तो ना है उन जी तो परवाह ना है पर मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे मानता जो तीर जिस्म के दा लगन तीर जब जब हेडों बिनी पासन को तीर पिया लगन पर मां कुर्बान वञा ज़रे बराबर में लोडड़ो नथो इहा नमाज अहल बैत ताम यो वाक्य बुधो हज़रत अली साईं वारो त के जंग में हज़रत अली साईं के तीर लगियो पिन्नीअ में काथे पिन्नी मुबारक में पो साईं असदुल्लाह जे लकबारा जाना ही सटे ताकत सां खणी तीर के कढियो पर तीर जी शेत रह गई पिन्नीअ में ॾाढो साईं के चुभे पे हॾे में पो साईं साईं मांखे चुभे दिए हॾे में तीर जी शेत मां छा कयां पाण फरमायो जरा वठी जो अगले ज़माने में हुंदा जरा छा हुंदा जरा यानी चीरींदा का जेकॾहिं अहिड़ी शइ अंदरि जिस्म में गोश्त में हॾे में रहिजी वञे त चीरे करे उहा शइ कढंदा नशो बशो न हो बिना नशे जे हज़रत अली साईं जीअं जो अची उहा तिखी शइ रखी पिनीअ खे चीरण जे लाइ हज़रत अली साईं चयो यार बस कई ॾाढो इज़ाद थो थिए मूंखे इहा तीर जी शइ थी कढाइणी जरा अॻिते वधियो साहिबनि जो ख़ैर त आहे कढई हज़रत अली जो तीर चई यार कढण ई नथो ॾे जो त सूर थो थिए हज़रत अली साईं जे लाइ साहबा फरमायो जरा खे त जरा 5 मिंट वेझाण नमाज जो टाइम थियो अली नमाज में बीहंदो आहे त दुनिया में हज़रत अली साईं नमाज में अची बीठो ईअं ई थियो जरा आयो चीरे शेत कढी पटियूं वेड़े हलियो हज़रत अली साईं सलाम वारा ईअं जो नज़र करे त पटी वेड़ी पई आहे हेठि रत पई आहे पुछा कई यार हे छा आहे जे तीर निकिरियो शेत वा तीर वारी पटी वेड़जी वई तव्हां ख़बर न पई जे अल्लाह ॼाणे तो कसम आहे अल्लाह जी ज़ात जो केवल जे चक जेतिरो इज़ाब मालीअ खे महसूस न थियो एडा नमाज जा आशिका हज़रत इमाम हुसैन भी हज़रत अली जो पुट हो ना मजाक न आहे जिनी नमाज जी वाखाण ने की अल्लाह पंहिंजे कुरान में पाण फरमाए वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ओल बेतन जा उबदार सदाइण वारो काॾे वई ताम नमाज एडो इश्क जो तीर दा लगन सजदे में सिरवा खबर नथी ज़ालिमन आखिर ॾिठो त हज़रत इमाम हुसैन तीरन मो शहीद न थींदो हिकिड़े खे तैयार कयूं त वञी गर्दन ते तलवार हलाए त धार करे त गर्दन धड़ खां त शहीद थींदो उहो ज़ालिम अचे थो पियो पर तलवार हथन मां किरी पियो दा करे जंहिं त माखो इहो कमु न थींदो बे ज़ालिम पत्थर दिल माण्हू बिना देर जे हिम्मत करे अची हज़रत इमाम हुसैन जे गर्दन मुबारक ते अजी तलवार तो हलाए गर्दन धार थी वई हज़रत इमाम हुसैन जे खून मुबारक
खुशबू जा हुकार थिया खून जा फुआरा पिया वहन हज़रत इमाम हुसैन जे गर्दन मुबारक मां पान तो ज़ालिम जे जॾहिं मां हीअं नज़र कई धार थी तोणे जो मुंडी मुबारक पर चप चुरंदे ॾिठम मां जो कन वेझड़ो कयमि त मां हैरान थियुसि त आख़िरी वक़्त ताईं तोणे जो मुंहुं मुबारक सिर मुबारक धार थियो जिस्म खां तॾहिं बि चपंदे ही जुमला आहिनि सुभान रब्बी अल्लाह मुंडी मुबारक धार थी वई सिर मुबारक धार थियो धड़ खां तॾहिं बि चप चुरन पिया छा लफ़्ज़ कंहिंजो नालो हो चपंदे हज़रत इमाम हुसैन जे चपंदे अल्लाह जो नालो हिन खे वरी अल्लाह जो नालो ई नथो रुगी या अली वेठो कंदो हज़रत अली साईं जो अदब एतिराम सां बि नालो न वठंदो हज़रत अली साईं कंहिंजो नालो खणंदो जो पाण अल्लाह साईं हज़रत अली साईं भी अल्लाह जे नाले में वक्त गुजारींदा ख़ैबर जे कोट में जॾहिं नबी साईं खे ख़बर पई त ख़ैबर वारो कोट फतह नथो थिए पाण साईं फरमायो असदुल्लाह जे लक़ब वारो जवान आद हिकिड़ो आहे जंहिंजो नालो अली आहे वठी दजो अलीअ खे इन खां सवाइ ख़ैबर जो कोट फतह न थींदो घुराए साईं फरमाए झंडो ॾेई फरमाए अली हीअ तोखे आहे कमान वञी ख़ैबर जे कोट खे फतह कर हज़रत अली साईं डोड़ंदो तो ते डुकंदो अची झंडो हथ में खयो ख़ैबर जे कोट जे दरवाज़े खे हीअं धक थो हणे त ज़ुबान ते चवे थो अल्लाहु अकबर कंहिंजो नालो थो वठे हज़रत अली ने अल्लाह जो नालो हज़रत इमाम हुसैन अल्लाह जो नालो हिननि खे वरी अल्लाह जो नालो मुंडो नथो हल भेण गाॾियुनि ते बि हज़रत अली जो रुगी नालो अल्लाह साईं जो नालो न लिखो महिरबानी करे संभालियो पाण मां घणी हिन में वञणु नथो चाहियां अकुल वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे मान अहिड़े वक़्त में भी नमाज़ जी पाबंदी करे घणा पैगाम ॾेई आहे करबला में हिकु तौहीद जो ॿियो सब्र जो टियों नमाज़ जो चौथों वरी क़ुरान शरीफ़ जो जॾहिं हज़रत काफ़िले वारा मोटायूं हज़रत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक रस्ते सां खयूं पिया चयूं असां चप चुरंदे असांखे नज़र आया असां हीअं कन जो वेझड़ो कयोसि त सूरत यासीन शरीफ़ जी तिलावत हले पई यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम चौथों असांखे क़ुरान मजीद जो पैगाम ॾेई आहे त हिन क़ुरान मजीद खे नशर जो मां इमाम हुसैन जी एॾी मोहबत आहे क़ुरान सां जो शहीद थियण खां बाद में बि सूरत यासीन जी तिलावत कंदो घणा पैगाम ॾेई आहे अॼु सबक़ थो ॾिनी वञा यादि कजो अल्लाह ॼाणे थो हिन पंजनि शयुनि ते अमल तव्हां कयो रब फरमाए थो बेड़ा मां पार कयां हिकु तौहीद ॿियो सब्र टियों नमाज़ चौथों क़ुरान शरीफ़ जी मोहबत ऐं पंजियों ॾाढो ॾुखियो कमु आहे ॿुधायांव कयूं न इहा ॻाल्हि कयूं था त चङा भला वीचारा मुंझी था वञनि पंजूं तव्हां असांखे पर्दे हयाव जो पैगाम ॾेई सुभान अल्लाह निकिरे वई नथी हे ॻाल्हियूं हरूभरू कंदा आहिनि त हीअं रवा लथा अलबेतनि जा हीअं बेपर्दगी इहे सभु कूड़ा किसा काई हिननि जी अहमियत न आहे अल्लाह ॼाणे थो का बि बेहरमती हज़रत इमाम हुसैन जी घरवारी या अलबेतनि जी न थी आहे उन्हनि जे मुंहं खे त कंहिं न ॾिठो पर हथनि ऐं पेरनि ॾे बि केरु न निहारे सघियो एॾो पर्दे में पाण रखियो
अड़े वक्त में भी पर्दो कायम है दायम कयूं विया अज असां अलबेतन जा उबदार सदाइण वारा ठुप पर्दे जे वेझो नथा अचूं आओ करन न पर्दे जी गाल था क्यों तो बुखार था चढ़ी वञनि हिकिड़ो चइबो चई साईं पर्दे जी गाल ही न कयो असां घर में था कढूं त मायूं वञनि थियूं कावड़ियूं घर छॾियूं थी वञनि पोइ असां काॾे वञूं बाबा साईं फरमायो मां हिकिड़ी जाइ ते वाइदो कयो पर्दे ते तकीरो जो क्यों हिकिड़े वठी वियो जोश वाइदो मूं थियो राति जो ई वञी 7 वाल कपिड़े जा वठी दर्जे के चई यार हे मूंखे राति में बुरको ठाहे दे पर 80 टोपी वारो बुरको हो त मेरे रस्मी रवाजी आहे कारो बुरको असलो करंट अखियुनि में आहे उहे निकितियूं पयूं हा साईं इहो रस्मी रवाजी असलो जेको बुरको आहे उहो अशो हाणे मुल्क में इहो अशो बुरको वियो आहे ख़तम थी हर को कारे जे कढा हर को कारे जे कढा वठ पकड़ लगी पिया एक तो बुरको आहे न जे आहे त वरी कारो अल्लाह जाने तो इहो रस्मी रवाज आहे इहो उन बुरके जे ज़ुमरे में नथो अचे इन में सही माना में पर्दो थे ही नथो छो त अल्लाह सही अखियुनि जे पर्दे जो अलग कुरान में हुकुम फरमावा जिस्म जे पर्दे जो अलग हुकुम फरमावा अखियुनि जे लाइ अल्लाह सही कुरान अज़ीम में फरमाया कुल्लिल मुमिनात यग़ुज़्ज़न मिन अबसारिहिन आस्ते को सुभान अल्लाह मता चो तो घर मत आवाज वञे बुलंद आसा जो सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो मुझे प्यारा मोहम्मद करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कुल्लिल मुमिनात लफ्ज लफ्ज करे माना बुधायो मन पिते दे पे आ फरमायो व कुल्लिल मुमिनात आ मुझे प्यारा मोहम्मद करीम पांजन उम्मतन के पांजन साबियान के मोमिनान के जो यग़ुज़्ज़न मिन अबसारिहिन जेमल भी घरों निकरन दुखिय में या सुखिय में त अखियुनि के पर्दो करन ऐं अॻिते अल्लाह जिस्म जो बि जाइ ते वरी पर्दो पर्दे जो हुकुम फरमायो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन कुल अज़वाजिक चो पंजन घर वारन के समूरन के वो बनातिक ऐं सभिनी न्याणन के चो वो निसाइल मुमिनीन आलम इस्लाम जे समूरन मुसलमान औरतन के चो त जेमल भी युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन जेमल भी घरां निकरन त पाण वेड़े निकरन को भी जिस्म जो हिस्सो उनन जो दुनिया जे सामू गैर मोहरम मर्दन जे सामू ज़ाहिर न थी है जिस्म जो पर्दो अखियुनि जो पर्दो हाणे अखियुनि जो पर्दो गुम थी वियो हुन वीचारे देरी न कई ॻाल्हि यादि अथव कान विसरी वियो 7 वाल वठी खणी बुरको ठाराए सुबुह सां घर वारे खे पाए राति साईं मूंखे साहिब सफ़ा ईअं थक लाहे छॾिया ॾाढी बुरके जी फज़ीलत साईं ॿुधाई आहे तुंहिंजे करे मथां मां क़यामत जे ॾियारे टंगियो पियो हुजां तंहिंजे करे पाए घर वारी खणी वतो हिकिड़ी पेके पाई वई जीअं जो मोटी दर टपड़ंदा खणी तीली ॾिनी अल्लाह हे वीचारो ऑफिस में कम कारो खां जीअं मोटियो दर टपे त भाउ जो ढिग पियो आहे पधर में चई सदोरी हे छा आहे हो अम्मा सां वरी ढूल सुजायूं वेठी आहे और हुन पुछा करे चई ख़ैर त आहे छा जो ढिग आहे जवाब असली न
वरी टेरे जे भला बुधाए छो न थी शाहे त कावड़ में जे शाहे जा पुट प्रेम मेखे वारो बुरको आ बियो शाहे असा घुमल फिरण वायू मायू तू पी मेखे जे चवण ते खणी मुखे गुंदीअ में पूरे मां छा जाणिया न बुरके मां कन खोले बुत हे साड़ियो तो मां जेकने बियो तो वठी दे तो वञाए थी मुल्क छड़ियो अबे मां सा मां ॻाल्हाइयां वत जाए पाण मानीअ में भाॼियूं कंदो हिन वेचारे सोचे जो हाणे त कम वधियो अची नहीं मोला बख्श खई हथ में ठाए कुटको चाड़े धन एड़ी ने जो नेरन मंझन गड़ाए खराए आखिर मार खाई जड़ी साणी थी वही बाहू बदी पी जे हाणे सड़ियल बख्श चाचे से सड़ियल जो साड़ियो आयो बुरको चइयो बख्श हाज़र मां के बियो वठी दे मां पाया थी मां भी माया पर तू भी एक ही धक में पिटियल मुला थी हाने ताऊ केड़ा पिटियल मुला थी हथ समथे खणो मारे था कुछ खणा नहीं था अगे ही सो तो पली बैठा न था हल्दी वही कान केड़ो हथ मथे करे पाण ज़ाहिर करू भरो इरादो तो कयो घट में घट हथ मथे कयो सब इरादो कयो जे न हले अभी त खणी खेर आ पाण न घणो परेशान कजो पर नसीहत कयो पर्दे जी चो इंशाअल्लाह घर में नसीहत कंदा चो अल्लाह जाने तो पर्दे में इज्जत तो नबी साईं फरमाया एक बेपर्दा औरत क़यामत जे दिहाड़े चैन मर्दन के टंगाईंदी घणन मर्दन के साईं फरमायो पहिरे नंबर ते पी के टंगाईंदी बे नंबर ते वडे भा के टंगाईंदी टे नंबर ते साईं फरमायो पंज मुड़स के टंगाईंदी चौथे नंबर ते वडे पुट के टंगाईंदी मेहरबानी करे पर्दो करायो घरन में हया पैदा कयो इन शे में इज्जत तव इन शे में रहमत जैसे जुल्म माइन ते जे अल्लाह से पैदा किया वो तो जे पर्दो करन हे वरी जे न से जुल्म आ बेचारन हेडो गोरो बुरको काथों सा खणन इन्हन के बेचारन के वाक जी जरूरत आ इन्हन के भी तफरीह जी जरूरत आ तंजे करे साईं हाने जदीद जे दौर जो मॉडर्न वक्त अचिया साईं ता वरी मौलवी साहब सागोई 1400 साल पहुंचे ता वठी हर रेल जवान मॉडर्न दौर जा मेहरबानी करे हया पैदा कयो अज केड़ा इरादो था कयो इंशाअल्लाह बुरको कराइंदा करन मेहनत कयो यो चादरी वारो न यो अटकल सटकल वारो पो भी अध टंगया पिया हूंदो चो इंशाअल्लाह अशो बुरको घर में आणींदा अल्लाह जाने तो अशे बुरके में बरकत आ अशे बुरके में रहमत आ नबी साईं फरमायो जेका औरत पाण के वेड़े सही माना में बुरको करे घरों निकरे दी साईं फरमायो जैसी तई वरी घर न थी मोटे अल्लाह जी रहमत उन जे मथों सजी वाट वसंदी मेहरबानी करे सियाणा थियो पांजन घरन में हया पैदा कयो अल हया वल ईमान मुत्तसिलान अल्लाह जाने तो जे कने हया हलियो वियो त ईमान ही हलियो वेंदो गैरत वई त ईमान वयो मेहरबानी करे पाण संभालियो हज़रत इमाम हुसैन जिन पंजनी पैगामन ते नज़र करे इन्हन के दिल में विहारियो अमल जी मेहनत कयो अल्लाह बेड़ा ही पार कंदो अमल पंजनी शयन ते करन न केड़ा जो अता को इंशाअल्लाह चो तौहीद पाण में पैदा करा दुखिय में सुखिय में गम में दर्द में तकलीफ में के सदी दो गालायो न था जो अल्लाह साईं के अया बुलंद आवाज सा जो अल्लाह साईं के
जो इंशाअल्लाह दुखिए में सुखिए में तकलीफ में परेशानी में जो असां सब्र कंदा जो इंशाअल्लाह दुखी सुखिए में जो असां नमाज जी पाबंदी कंदा जो इंशाअल्लाह कुरान अज़ीम जी तिलावत जो इत्माम कंदा तॾहिं दिलनि में सुकून हलियो आहे बरकत असांजे अनाजनि में असांजे खाधे पीते में असांजे बचनि वारनि में तॾहिं ख़त्म थी वई आहे जो असांजे घरनि में असां कुरान शरीफ़ जी तिलावत ख़त्म थी आहे मेहरबानी करे सुबह सां रोज़ सिपारो कुरान शरीफ़ जी तिलावत जे नथा करे सघो त घटि में घटि सूरत यासीन शरीफ़ जी तिलावत ज़रूर ऐं सुबुह जी नमाज़ जमात सां पढ़ो ऐं 5 नंबर ते पंहिंजे घरनि में बुरको पैदा कयो हया पैदा कयो तॾहिं कामयाबी जी मंज़िल माणींदो क़यामत जे ॾियारे तॾहिं तव्हांखे हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन जी कचहरी नसीब थींदी तॾहिं बिश्त नसीब थींदो कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाए मुत्तक़ीन अला फुरुशिन बताइनहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा आस्ते कयो सुभान अल्लाह वाइज़ मां तो क्या ऐं थकी वरी तव्हां ईअं पिया हुजो सॼो ॾींहुं वाइज़ में गुज़ारियो अथव बुलंदा असांजो सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए फी वाइयान तजरिया रब्बिकुमा तुकज़्ज़िबान केॾो तो कुरान मजीद में मज़ो आहे वणे नथो कुरान मजीद बस डणा वठण बि बस राग पियो हलाए रात जो जेसिताईं सुम्हे नथो जेसिताईं 5 गाना नथो ॿुधे लानत वसराए पंहिंजे मथां थो सुम्हे निभागा मेहरबानी करे कुरान मजीद सां यारी रख अल्लामल खपेव बिश्त वाइदो कयो चो इंशाअल्लाह ताला जो हिन कुरान मजीद सां यारी रखंदा जो सही माना में हज़रत इमाम हुसैन जा आशिक़ थींदा मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे कुरान शरीफ़ ॿुधायो वाइदो ॿुधी ॿुधी मौलवी थी आयो भेण सां हाणे अमल जी महिनत कयो कोशिश कयो इंशाअल्लाह ताला बेड़ा ही पार थींदव मेहरबानी करे नमाज जी पाबंदी कयो हज़रत इमाम हुसैन जा सही माना में आशिक़ थियो अहल बेतन जा हज़रत इमाम हुसैन जे इन करबला जे मैदान ते निहारियो केड़ो ता असांखे पैगाम ॾई आ ज़ालिमन ज़ुल्म कयो इंतहा कई पर केड़े हिसाब सां ज़िंदगी गुज़ारियो इन वक्त में पंहिंजी हज़रत इमाम हुसैन तिर्ज़ ज़िंदगी कीअं बसर फरमाई इन शइ ॾे नज़र करे इन्हनि शयुनि खे दिलनि में विहारियो ऐं अमल जी महिनत कयो इंशाअल्लाह बेड़ा ही पार थींदो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह से मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए असांजे भाइरनि जी महिनत हज़रत मौलाना साईं कारी मोहम्मद बिलाल साहब जी मेहनत साईं अब्दुल जब्बार साहब जी मेहनत ऐं ॿियनि तमाम दोस्तनि जी मेहनत अल्लाह क़बूल ऐं मक़बूल फरमाए अल्लाह साईं अब्दुल जब्बार साहब जे भाउ खे सही माना में कामिल मुकम्मल सेहत नसीब फरमाए ऐं दुआ कयो त अल्लाह साईं सभिनी मोमिननि मुसलमाननि खे सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब फरमाए ऐं ख़ासि करे जेके बि हिन जमात में आया आहिनि दुआ कयो त अल्लाह साईं उन्हनि समूरनि जी हाज़िरी खे क़बूल फरमाए।